इस्लामाबाद जी औरत जज खे धमकियूं ॾियण वारे केस में इमरान ख़ान जा गिरफ़्तारी वारंट जारी कया विया आहिनि। मरगला थाणे जे इलाइक़े मजिस्ट्रेट औरत मजिस्ट्रेट ज़ेबा चौधरी खे धमकियूं ॾियण वारे केस में PTI सरबराह जा गिरफ़्तारी वारंट जारी कया। इस्लामाबाद पुलिस जो चवणु आहे त मरगला थाणे ते इमरान ख़ान ख़िलाफ़ दाख़िल करायल धमकियुनि वारे केस मां अदालती हुकुम ते दहशतगर्दी एक्ट वारी शिक कढी वई हुई, पर इमरान ख़ान केस जे ॿियनि शिकनि मां ज़मानत न कराई हुई, जंहिं करे संदसि गिरफ़्तारी वारंट जारी कया विया आहिनि। 20 ऑगस्ट ते इमरान ख़ान जलसे खे ख़िताब दौरान शहबाज़ गिल ते मुबैना तशद्दुद वारे मामले जो ज़िक्र कंदे IG इस्लामाबाद ते केस करण ऐं शहबाज़ गिल जो रिमांड ॾींदड़ औरत मजिस्ट्रेट खे नालो खणी धमकी ॾिनी हुई। मैजिस्ट्रेट साहिबा ज़ेबा, मैजिस्ट्रेट साहिबा ज़ेबा, आप भी तैयार हो जाए, आप भी तैयार हो जाए, आप भी तैयार हो जाए, आपके ऊपर भी हम एक्शन लेंगे। ज़ेबा, आपके ऊपर भी हम एक्शन लेंगे, आप भी तैयार हो जाए। तकरीर जे ॿिए ॾींहुं इमरान ख़ान ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो हो। बाद में दहशतगर्दी ट्रोड़ अदालत जे हुकुम ते केस मां दहशतगर्दी वारी शिक कढी केस सेशन कोर्ट मुंतकिल कयो वियो हो। इमरान ख़ान मैजिस्ट्रेट ज़ेबा चौधरी खां माफ़ी वठण लाइ गुज़िरियल ॾींहुं संदसि अदालत वियो हो, पर जज जी गैर मौजूदगी सबबि औरत जज लाइ माज़रत जो न्यापो छॾे मोटी आयो हो। इमरान खान साहब, मैडम ज़ेबा को बताना है कि इमरान खान आया था और माजरत करना चाहता था कि उनकी अल्फाज से कोई बेनज़ारी हुई। ठीक है, मेरी तरफ से फारूक साहब आप नहीं बताना, बहुत शुक्रिया, ज़रूर बता दें। इमरान ख़ान जा गिरफ़्तारी वारंट जारी थियण बाद PTI कारकुननि जो वॾो अंग बनी ॻाल्हा में गॾु थी वियो आहे ऐं PTI सरबराह खे गिरफ़्तार करण जी सूरत में मज़ाहिमत जा ऐलान कया पिया वञनि।